नाज़रीन, प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ सखर में GWC के सॾ ते एहतजाजी धरणो हयो वियो आहे। घंटाघर चौक ते थींदड़ हिन एहतजाज में अमली अदबी शख्सियतूं, सियासी समाजी अॻवान, वकील, सहाफ़ी ऐं अदीब वॾे अंग में शामिल आहिनि। उन हवाले सां ID घुनियो वधीक अपडेट करे रहियो आहे। नाज़रीन, शहीद अजमल सावंत के कत्ल खिलाफ जो है तो सिंध धरती जावा जो जागी उठा है। सिंध जो शऊर है तो जागी उठो है। अज जो है JWC पारां जो है सखर घंटाघर से जो है धरणो हयो वियो आहे। इन धरणे में जो है तो वकील जेके अदीब, सहाफ़ी ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि वरी अॻे में उन्हनि शिरकत कई आहे। अचे तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा वधीक मुतालबा कहिड़ा आहिनि ऐं हू छा पिया चवनि। अजमल सावंत जो जेको नाहक खून आहे उहो हिकु आम माण्हू जो क़त्ल न आहे, हू हिकु इल्म जो क़त्ल आहे। हू सिंध जे शऊर ते कारी ज़रब हई वई आहे ऐं हीउ जेको सिंध में भोतार को ऐं सरदार को निज़ाम आहे, इहे सिंध जे तरक़ीअ में वॾो रुकावट आहे। क़बाइली जड़नि जो बख बणिजी वियो, जाइलनि जे हथां मारियो वियो। असां चऊं था त इहो सरदारनि जो हिकिड़ो रिक्साट आहे जेके कंहिं ग़रीब खे चढ़ंदे ॾिसी नथा सघनि, कंहिंखे उभरंदे ॾिसी नथा सघनि ऐं हिनखे रस्ते तां हटाए वियो आहे। सो हिन जे खून जे इंसाफ़ जे लाइ इहो इतिहास जारी रहंदो ऐं एसी ताईं ख़ामोश न वेहिबो जेसी ताईं हिन जा गिरफ़्तार न थींदा। असां अॼु गॾु थिया आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त असां जिस हुकूमत असांजो साथ ॾिए त जीअं सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में असां सभिनि जी मदद करे ऐं असां उन जी फैमिली सां गॾु आहियूं। असां चाहियूं था त अहिड़नि ज़ालिमनि खे गिरफ़्तार करे फांसी जी सज़ा ॾिनी वञे। जेके असांजी सिंध जा दुश्मन अहिड़ा ज़ालिम आहिनि, जेकॾहिं उहे ज़ालिम न ख़तमु थींदा त असांजी सिंध जा सरमाया ख़तमु थी वेंदा, असांजी सिंध कॾहिं बि तरक़ी न कंदी। अजमल सावंत हिकिड़ो तालीम दोस्त इंसान हुयो। उन हिकिड़ो मक़सदु खणी करे कंदकोट में वियो त मां कंदकोट जे माण्हुनि खे, उतां जे बचड़नि खे तालीम ॾियणु चाहियां थो, उन्हनि में शहूर आणणु चाहियां थो। हिकिड़े शहूर जो क़त्ल कयो वियो आहे। असांजो इहो बि मुतालबो आहे त अजमल सावंत जे नाले सां जेको आहे कंदकोट में जेको आहे हिकिड़ो कैंपस क़ाइमु कयो वञे, जेको अजमल सावंत जो ख़्वाबु हुयो ऐं उन कैंपस क़ाइमु कंदासीं। उन तालीम जे ज़रिए उन जे दुश्मननि खे असां उन्हनि जो जवाबु ॾेई सघूं था। इहा हिकु अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जो हिकु अहिड़ो किरदारु जेको फ्रांस जहिड़े मुल्क खे छॾे पंहिंजे सिंधियुनि खे पढ़ाइण जे लाइ हिते आयो, पर उनखे बेदर्दी सां कबीलाई दहशतगर्दी में क़त्ल कयो वियो। पर उन जे लाइ नई का जेके असांजा हितां जा वज़ीर आहिनि, मुशीर आहिनि, उन्हनि मां कोई हुन जे तॾे ते लड़ी न आहे वियो। हीउ सियासी शऊर या जेके फलाही तंज़ीमूं आहिनि उहे कमु करे रहियूं आहिनि। ऐं अॼु जेको आहे JWC जे असां धरणे में मौजूदु आहियूं त सिंध जे शऊर खे इन मामले ते सोचणो पवंदो ऐं सिंध जो शऊर ई जेको आहे हिन एहतजाजनि धरणनि वसीले हुकूमती धुरियुनि खे मजबूर कंदो त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उहे न सिर्फ़ु गिरफ़्तार कया वञनि, पर उन्हनि खे फाईअ जे तख़्ते ताईं पहुचाइण ताईं जेको आहे हीउ सिंधी शऊर खे जेको आहे जिदोजहद करणी पवंदी। जी, अमां धरणे में शामिल जो है तो माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि माण्हुनि जो है तो इहो चवणु आहे त हीउ शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल हुसैन सावंत जो है तो रुगो क़त्ल न आहे, पर हीउ जो है तो सिंध जी तरक़ी जो है शऊर जो क़त्ल है। जेके उभरंदड़ ज़हन आहिनि, तरक़ी करण वारा ज़हन आहिनि, उन जो ज़हननि जो क़त्ल है। जेसिताईं जो है तो अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार न पियो कयो वञे, तेसिताईं जो है तो अहिड़ा धरणा जारी रहंदा। जी।